साथियों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जे सन साथी, उम्मीद है त तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी अॼु हिकिड़ी लाइव ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां जेको मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो वाक़ियो आयो आहे। कीअं आउं हिकिड़ी जॻह ते वेठो हुउसि, हुते मुंहिंजे वेठे हिकिड़ो वॾो माण्हू हो। वॾो माण्हू उन खे चइबो आहे जेका साण जंहिं वटि पैसा हुजनि। उन हिकिड़े नौकर खे चए पियो पंहिंजे ॻोठ में, उन शहर में वेठल लॻे त असांजे शहर में जेको हींअर गंद थियल आहे, सफ़ाई वारा छो नथा अचनि। हुन चयो साईं पैसा था घुरनि। हुन चयो सफ़ाई वारे खे घुरा। हुनखे घुराइण लाइ हुन माण्हू मोकिलियईं। कीअं वॾा लूसी आहिनि, हीअं आहिनि, हूअं आहिनि, इहे सफ़ाई न कंदा। ईअं चई मूंखां पुछई दादा इहा सही ॻाल्हि आहे, हिननि खे दॿ ॾिजे या न। मूं न सिर्फ़ु हिकु जुमिलो चयो, साईं असीं सभु माण्हू गंद कंदा आहियूं। हू वाहिद माण्हू आहिनि जेके असां सभिनि माण्हुनि जो गंद साफ़ कंदा आहिनि। हक़ीक़त छा आहे त जेके असीं हुननि ते काविड़ ॾियूं तव्हीं गंद छो नथा साफ़ करियो, या हुननि खे असां ते काविड़ ॾियणु खपे त तव्हां गंद करियो छो था। सच ई आहे त हुननि खे असां ते काविड़ ॾियणु खपे त तव्हीं गंद छो था करियो। ॿियो मूं हुनखे सिर्फ़ु हे चयो त साईं गंद साफ़ करण लाइ उन्हनि माण्हुनि जी ज़रूरत न हूंदी आहे जेके गंद साफ़ कंदा आहिनि। गंद साफ़ करण लाइ नक जी ज़रूरत हूंदी आहे जंहिंखे गंद मां धप अचे। दुनिया में सॼी में तव्हां वेठा आहियो, बल्दी जेका हूंदी आहे जे गंद साफ़ कंदा आहिनि, उन वटि केॾा वॾा कानून हूंदा आहिनि, केॾा वॾा उन वटि पावर हूंदा आहिनि। पर असां वटि सभिनि खां किरियल ऐं नीच माण्हू उन्हनि खे सम्झो वेंदो आहे, जेके भंगी, जिन खे बालो चयो वेंदो आहे, जेके असांजा शहर चमन कंदा आहिनि, जेके असांखे उन्हनि शहरनि में घुमण लाइक़ु बणाईंदा आहिनि, जेके उन्हनि शहरनि में असांजा जेके बच्चा सुबुह जो स्कूल वेंदा आहिनि, जेके उन साफ़ सुथरनि रस्तनि तां वेंदा आहिनि, पोइ बि उन्हनि माण्हुनि खे असां किरियल माण्हू सम्झंदा आहियूं जेके असांजे शहरनि जो गंद साफ़ कंदा आहिनि, जेके गटर साफ़ कंदा आहिनि, जेके रस्ता साफ़ कंदा आहिनि, पाण सॼी ज़िंदगी उन गंद में गुज़ारींदे। छा उहे इंसान न आहिनि? छा हुननि खे खाइण पीअण न खपंदो आहे? छा हुननि जी औलाद खे तालीम जी ज़रूरत न हूंदी आहे? छा हू चाहींदा आहिनि त असीं हिन गंद में रहूं? छा हू चाहींदा आहिनि त असांजा बच्चा सॼी ज़िंदगी, असांजा पोयां नस्ल उहो गंद साफ़ कंदे मरी वञनि? कतई न। पर असां माण्हुनि अॼु ॾींहं ताईं उन्हनि खे इंसान सम्झो ई न आहे। गंद साफ़ कंदड़ खे माण्हू हथ कोन ॾींदा आहिनि। गंद साफ़ कंदड़ माण्हूअ खे माण्हू पंहिंजी कचहरी में विहारींदा ई कोन्हनि। गंद साफ़ कंदड़ माण्हूअ खे पंहिंजी शादीअ जो माण्हू सॾु कोन ॾींदा आहिनि। गंद साफ़ कंदड़ माण्हूअ खे कंहिं सुठे कपिड़ो वठी माण्हू कोन ॾींदा आहिनि। पर जेकॾहिं असीं सभु हुननि खे पाण जहिड़ो इंसान सम्झूं ऐं उन्हनि सां गॾिजी जेके पाण असां सभु गंद करियूं था, हक़ीक़त इहा त जेके असीं माण्हू गंद कंदड़ आहियूं, जेके माण्हू असां सभु गंद कोन था, उन ख़िलाफ़ उन्हनि खे कानूनी कार्रवाई कराइण खपे। दुनिया सॼी में थिए पई, सॼी दुनिया में पावर आहिनि उन्हनि वटि, त पोइ असां वटि छो कोन्हनि खे? असां वटि उन्हनि माण्हू खे किरियल नीच छो थो सम्झो वञे? उन्हनि माण्हुनि खे इंसान ई नथो सम्झो वञे। छो? उहे इंसान कोन्हनि। सभ खां पहिरीं त असीं उन्हनि खे इंसान सम्झूं। ॿिए नंबर ते उन्हनि खे असां वटि असांजे शहर में गंद साफ़ कंदड़नि खे मज़दूरी लाइ 3 खां 5,000 रुपया महीनो ॾिनो वेंदो आहे, जेके उहे असांजो सफ़ो गंद साफ़ कंदा आहिनि। ख़ुदा वटि इंसाफ़ आहे, ख़ुदा इंसाफ़ कंदड़ आहे। जेकॾहिं हिते हुननि खे असां तालीम न ॾिनी आहे, हुते हुननि खे असां शऊर न ॾिनो आहे, हुते असां हिननि खे हिन शख़्स पंहिंजे समाज में असां हुननि खे इंसान नथा सम्झूं, त ख़ुदा असांखे हिन जो पुछाणो कंदो। सभ खां पहिरीं त जन जन सिंध जो शहरनि में रहो था, जेसीं ताईं मुंहिंजो आवाज़ वञे थो, उन्हनि शहरनि में जेके गंद साफ़ कंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे इंसान सम्झो, उन्हनि खे बराबरी जे बुनियादनि ते पंहिंजे कचहरनि में विहारियो ऐं हुननि मथां इहो ज़ुल्म ऐं तशदुद न करियो त तव्हीं भंगी आहियो। हुननि जे ज़हन मथां इहे सवाल न छॾियो। हू त पंहिंजो पाण खे असांजी भेट में इंसान ई न सम्झंदा आहिनि, चवंदा आहिनि असीं इंसान आहियूं ई न। सभ खां पहिरीं त उन्हनि खे इंसान सम्झूं ऐं पंहिंजे कचहरनि, पंहिंजे दोस्तनि में विहारियूं, उन्हनि सां कचहरियूं करियूं। जेकॾहिं न ईअं नथा करियूं त पोइ जेके अॼु ॾींहं ताईं असांजे शहरनि जी तबाही थी आहे, जेके गंद थिया आहिनि, उन जो वॾे में वॾो कारण इहो आहे जो असां उन्हनि खे इंसान सम्झो ई न आहे। सभ खां पहिरीं त असीं उन्हनि खे इंसान सम्झूं, पंहिंजे बराबरी जे बुनियादनि ते दोस्तनि ऐं कचहरनि में विहारियूं, उन्हनि सां दोस्ती करियूं ऐं उन्हनि सां इहे मोहबत वारा 5 लफ़्ज़ वंडियूं त उहे पंहिंजो पाण खे असां जहिड़ो सम्झनि ऐं असांखे जॾहिं पंहिंजो सम्झनि ऐं असांजे शहरनि खे पंहिंजो सम्झंदा, तॾहिं उहे पंहिंजे शहर, असां पंहिंजा शहर पाण साफ़ छो नथा करियूं? असां त गंद खणी पंहिंजे घर जो घिटीअ में फिटी कंदा आहियूं। असां घिटी पंहिंजे शहर जी पंहिंजो न सम्झंदा आहियूं ऐं उन्हनि खे किरियल ऐं नीच सम्झंदा आहियूं, जेके असांजे शहरनि खे साफ़ कंदा आहिनि। सभ खां पहिरीं उन्हनि खे दोस्त सम्झूं ऐं उन खां पोइ त उन्हनि खे कचहरनि में विहारियूं ऐं असां पंहिंजो गंद पाण साफ़ करियूं
ऐं हुननि गंद साफ़ कंदड़नि ते नाराज़ न थियूं। हक़ीक़त में हुननि खे असां ते नाराज़ थियणु खपे, हुननि खे असांखे ॻाल्हाइणु खपे, तव्हीं गंद छो था करियो। हक़ मौजूद GSN।